सूबेदार को धूड़ को तो यार इतनी गर्मी शहीद जो नालो चाहे शहीद जो नालो मुख्तियार अहमद जेको आहे चल शहीद थियो आहे जी 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 आप ॿियो कहिड़ा पियूं ज़ख़्मी अथसि पियूं ज़ख़्मी अथव रहीम यार को उन खे जेको आहे रहीम यार रेफर कयो वियो आहे पर हिकु जेको आहे शहीद थियो आहे तमामु जेको आहे अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं मुल्की हालात जेका आहिनि तमामु जेका आहिनि संगीन आहिनि त ड्रोन हमलो थियो सुबुह जे टाइम हिकिड़ो जेको आहे शहीद थियो आहे हिकिड़ो जेको हुनजो वालिद जेको आहे उहो ज़ख़्मी थियो आहे भी हुआ है ऊपर तुम्हारे भाई के जहाज भी गिरा हुआ है। तो कंफर्म मुझे इतला जब मिली तो तुम्हारा छोटा भाई मुख्तियार अहमद नाम है, उसकी उम्र 20-25 साल है, वो शहीद हो गए हैं इस वतन की राह में। उसका एक बेटा, 2 छोटे बेटे जिसकी उम्र इस वतन की राह में वो शहीद हो गए हैं। और वाले साहब को बाजू पे जो है ना वो गोला लगा हुआ है, उसकी तबीयत नॉर्मल है, लेकिन मेरा भाई अभी कंफर्म है, मैं अस्पताल में मौजूद हूँ, वो शहीद हो चुके हैं इस वक्त। इंडिया की ऐसी अच्छी हरकत पे आप क्या कहेंगे? आपके हौसले कैसे हैं? हमारे हौसले बुलंद हैं, लेकिन ये इंडिया वालों का काम तो सही नहीं है, ये बुज़दिल हो चुके हैं, ये आम शहरी को जो है ना वो टारगेट कर रहे हैं। हेॾां जेको आहे तुंहिंजो वालिद साहब आहे दोस्तों जेको आहे डेढ़ की वजह जेको आहे 6 नंबर ते जेको आहे ड्रोन अटैक थियो हुयो। ड्रोन अटैक में जेको आहे हिकु ज़ख़्मी आहे, हुनजो पुटु जेको आहे उहो फौत थी वियो आहे मुख्तियार अहमद। त ज़ख़्मी खे जेको आहे रहीम यार रेफर कयो वियो आहे। बिरादर जेको ब्रीफ करे रहियो हुयो उहो बि तव्हां जेको आहे ॿुधो। त हिन वीडियो खे जेको आहे एंड कयूं था, वधीक जेका हालात रहिया उहो बि तव्हां सां शेयर कंदासीं।